ऐं कोर्ट जे साम्हूं आउं सिर झुकाईंदुसि ॿियो आउं कंहिंजे पीउ जे साम्हूं बि सिर कोन झुकाईंदुसि आसिफ ज़रदारी हुजे आसिफ जो पीउ हुजे चीफ मिनिस्टर जो चीफ मिनिस्टर जो बाबो छो न हुजे ही कैबिनेट हिकिड़ो बि चुप कर ही कैबिनेट हुजे या ही MPs जेके मुंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस था कनि हिन जो बाबो उबतो बि टंगिजी वञे आउं हिननि जे साम्हूं सिर कोन झुकाईंदुसि इन्हनि जे पीउ में दम आहे जे ही हलाली पुट आहिनि रंगनि वांगुरु दड़का था ॾियनि त डॉक्टर ज़ुल्फ़िकार जो घेरो कंदुसि मुंहिंजो घर ॾिठल आहे हिननि जो अॻे मूं वटि पिनण ईंदा हुआ मुंहिंजे घर अॻे मूं वटि कम लाइ ईंदा हुआ हींअर आउं सम्झां थो मूंखे हितां बि 2-3 कलाक लॻंदा कराची पहुचण में अचो मूंखां रस्ते में मुंहिंजो घेरो कयो जे हलाली पुट आहियो त इंशाअल्लाह सिंध जी आवाम मूंसां गॾु आहे पाकिस्तान जी आवाम मूंसां गॾु आहे आउं हिननि सभिनी कूड़नि प्रेस कॉन्फ्रेंस वारनि जी सुथड़ू इंशाअल्लाह लाहींदुसि वॾी महिरबानी